पंजूराम बागड़ी पारां जवाबदारनि जी गिरफ़्तारी लाइ घर भातियुनि समेत एहतजाजी मुज़ाहिरो। अपडेट कयूं पिया अव्हांखे टंडो जाम खां, जिते HRJDO न्यूज़ जे रिपोर्टर मुंसिफ़ अहमद तालपुर मुताबिक़ पंजूराम बागड़ी पारां औरतुनि, ॿारनि ऐं ॿियनि घर भातियुनि समेत जवाबदारनि जी गिरफ़्तारी लाइ एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। इन मौक़े ते पंजूराम श्रीराम कन्हैयालाल साहनि सां ॻाल्हाईंदे चयो, 6 महीननि खां असांजो बागड़ी बिरादरी जी हिकु धुर सां झेड़ो 6 महीननि खां असांजो बागड़ी बिरादरी जी हिकु धुर सां झेड़ो हली रहियो आहे। पुलिस झेड़े में मुलविस जवाबदारनि खे गिरफ़्तार न पई करे। हिननि जो वधीक चवण हो, झेड़े बाद असां झेड़े में मुलविस जवाबदारनि तुलसीराम, हरिचंद, ताराचंद ऐं ॿियनि ख़िलाफ़ थाणे ते FIR दाख़िल कराई, पर उन्हनि खे गिरफ़्तार न पियो कयो वञे। हिननि जो वधीक चवण हो, ॼाणायल जवाबदार असांखे मौत मार धमकियूं ॾेई रहिया आहिनि। हिननि घुर कई त ॼाणायल जवाबदारनि खे गिरफ़्तार करे असांखे तहफ़्फ़ुज़ ऐं इंसाफ़ फराहम कयो वञे। HRJDO न्यूज़ ते हिन वक़्त ताईं बसि एतिरो ई। वधीक ख़बरनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो HRJDO न्यूज़।